साईं मुंहिंजो पग मटो दोस्त हो यार हो साईं गालिब शाह राशिदी उन हमद मूंखे काफ़ी दफ़ा चयो त चाचा तव्हीं बाबा जे वञण खां पोइ हिते कोन था अचो मूं चयो पुटु इनशाला मौक़े हूंदो त वरी ईंदासीं सो कल्ह असांजो हुकुम थियो हाणे हिते वेझा हुयासीं त सिंध जे उस्तादनि सिंध जे माण्हुनि सियासी समाजी मज़हबी कॉम्पर्स तंज़ीमुनि असांजो एॾो त साथ ॾिनो जेको माज़ी में आम साहिब या त को मिसाल मिले ई नथो रसूल बख्श पली जे जहिड़ो माण्हू जेको हमेशह उस्तादनि ते तनक़ीद जेसीं मसइला हल न थींदा तेसीं वापसि न वञो भई वेंदासीं हुते बाबा असांखे नोटिफिकेशन ॾियो पोइ वेंदासीं न को कंहिंसां मीटिंग कंदासीं न के वज़ीर वटि वेंदासीं बाबा असांजा मसइला हल करे ॾियो पोइ वेंदासीं जेकॾहिं 1.25 लख उस्ताद कराची में गॾु थी वञनि 5 मिंट वॾा अथव ख़ुदा जो कसम 5 मिंट वॾा अथव असांजा सभु मसइला हल थी वेंदा के भाई मिटक वारे में इहा हिमत न हूंदी थींदी या तव्हांजे वार को हुंगो करे सघे पर पंहिंजी ॿधी करियो माज़ी में जेके असांजूं क़यादतूं हुयूं चाहे तलकनि जा उहिदेदार हुजनि चाहे ज़िलनि जा उहिदेदार हुजनि चाहे मर्कज़ जा उहिदेदार 4 साल सिंध जे उस्ताद खे तबाह कयो आहे चंदा वठी भींगियूं कयूं हींअर वक़्तु आहे वरी तव्हांखे ॿी मुबारक थो ॾियां त कल्ह इंडस्ट्री डिपार्टमेंट इलेक्शन जे लाइ जेके 6 रुकनी कमेटी हुई उहा कंप्लीट करे छॾी आहे जल्दी इलेक्शन ईंदी उन में मूंखे साईं जेके सीनियर उस्ताद आहिनि उन्हनि मूंखे साईं हा साहिबु इलेक्शन तव्हां मार्च खां पोइ करायो तेसीं उस्ताद जे लाइ झेड़ा था करियूं पोइ इलेक्शन इनशाला ऐं मूं बि गुज़ारिश कई आहे दोस्तनि खे त बाबा इलेक्शन असां पहिरीं पंहिंजा मसइला हल करायूं इलेक्शन मार्च खां पोइ थिए इनशाला 10 फरवरी ते सिंध जे उस्ताद जे फतेह जो ॾींहुं हूंदो ऐं सिंध जे उस्ताद जी इज़त जी बहाली ॾींहुं हूंदो इनशाला 10 तारीख़ खां पोइ केरु बि ऑफिसर पोइ चाहे ट्रेज़री वारा हुजनि जेकॾहिं असां ॿधी करे गॾु थियासीं ख़ुदा जो कसम आहे ईअं भॼंदा जे कांग भॼे कमान खां पर शर्त इहो आहे छो त असां मूं कुझु तजुर्बा कया आहिनि पंहिंजा हिकिड़े दफ़ा असां हिकिड़ो बैंक जो केशर उस्ताद खे ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाई मां त ॻाल्हि न असां उस्ताद वठी हुते वञी झेड़ो कयो पोइ सभु नेशनल बैंक जा 2 रीजनल हेड हैदराबाद जो मीरपुर खां जो मूं वटि घर हली आया हा सभु एतिरे ख़तमु असांजी नौकिरी ते वञनि मुंहिंजो उस्ताद जे ॻोठ हलो उन खां माफ़ी वठो सभु उस्ताद जे ॻोठ रीजनल हेड उस्ताद जे ॻोठ हलिया सॼे बैंक जे अमले लख ते बि माफ़ी वरिती हिकिड़े पुलिस वारो उस्ताद विड़ियो स्टेज विड़ियो ऐं उस्ताद वठी सभु उते वञी थाणी धरणो हुयो उहे सभु जो थाणी मुअतल करायसि त ॿधी हुजनि ख़ैर पंहिंजे उस्तादनि जा ॿुधाइनि पिया 8.5 उस्ताद सिंध आहे उन जा डिफरेंस कोन था थियनि उहा उन्हनि उस्तादनि जी कोताही आहे 850 उस्ताद अज़म करे ट्रेज़री 12 वेरनि हुन जे पीउ खे का ताक़त आहे बिल न पास करे पर असां मुंहिंजी वधी न आहे उन जे लाइ अचो सभु गॾिजी पंहिंजे हक़नि जे लाइ जदोजहद करियूं साईं उस्ताद चयो त असांजी कोटा असांजी असां तुंहिंजी छा मुंहिंजी बि कोटा वई आहे ऐं 43 में तहक़ीक़ सदर हुउसि मूंखे 35 ऑर्डर मिलिया ऐं उहे उस्ताद जे औलाद खे घरनि ते ॾेई आयसि इहा कोटा कंहिं विञाई हिते नालो वठनि सुठो कोन थो थिए सभु सिंधी उस्ताद खे ख़बर आहे उन जे लाइ अचो इहे सभु हक़ हासिलु करण जे लाइ तरीक़ो वाहिद तरीक़ो इहो आहे असां करजीम करियूं तव्हां सभु दोस्त ॿियनि दोस्तनि खे बि चयो हाणे मूंखे इलाही परे बि वञिणो आहे इलाही प्रोग्राम तव्हांजी वॾी महिरबानी दोस्तनि जी तव्हां सभु हिते शिरकत कई अलाह तव्हांखे कामयाबु कंदो ऐं इनशाला तव्हांजा मसइला 10 तारीख़ ते हल कराए पोइ मोटंदासीं पर शर्त इहो ई आहे त हर सिंध जो गैरतमंद उस्ताद पंहिंजे हक़नि जे लाइ उथे छो त रिढ जेका आहे न उनखे धक हणंदो कॾहिं कॾहिं रड़ कंदी आहे पर प्राइमरी उस्ताद ज़ुल्म त सहे थो पर रड़ बि नथो करे बाटको ख़ामोश वेठो आहे हीउ वक़्तु थो उथण जो हींअर ख़ुदा जे क़सम न थिया त पोइ मारिया वेंदा ऐं नौजवान ख़ासि करे आउं सॼे नौजवान खे अपील थो करियां ख़ुदा जे कसम असीं तव्हांजी जंग विड़ी रहिया आहियूं मुस्तक़बिल तव्हांजो आहे अचो सभु गॾिजी पंहिंजे हक़नि जे लाइ जदोजहद करियूं तव्हांजी वॾी महिरबानी जे उस्ताद